अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक्त असीं टियों भेरो झंडीर लाइब्रेरी में मौजूद आहियूं जेका तालके मेलसी ऐं सूबे पंजाब में आहे। मूंसां गॾु मुंहिंजा उस्ताद FA मज़हर अली भुट्टो, साईं मुश्ताक अहमद गोपांग, साईं साजिद अली भुट्टो, साईं मुख्तियार अली सांडाणो ऐं हितां जा असांजा लोकल जेके दोस्त आहिनि अरशद बिरोई, हाजी खुदायार ऐं असांजो उस्ताद आहे सजाद हुसैन लाशारी ऐं उन सां गॾु ॿिया दोस्त गॾु आहिनि मोहम्मद अमीन भट्टी। समूरा दोस्त असां सां गॾु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन लाइब्रेरी जो बुनियादु कॾहिं खां पियो, हिते वॾी तादाद में किताब मौजूदु आहिनि, हर मकतब फ़िक्र जा ऐं एजुकेशन जे हवाले सां किताब हिते मौजूदु आहिनि। अचो त दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल बि कयूं ऐं तव्हांखे लाइब्रेरी जो व्यू बि ॾेखारियूं था त हिते केतिरा किताब मौजूदु आहिनि। ये जो मियाँ मसूद अहमद जंगी है बड़ी काविश है, उनके लिए हमारे जो रिसर्चर वगैरह हैं उनके लिए बहुत ही अच्छी काविश है। तमामु बहितरीन अहिड़ी कस्बे में हिननि इलाइक़े में पंजाब जे बेल्ट में हिननि तालीमी मवार खे पंहिंजी सकाफ़त खे थोरो उजागर कयो आहे, हुनखे महफ़ूज़ रखियो आहे। सुञाणो आहे मियाँ सरदार मोहम्मद झंडीर जीअं इहे काविश कई आहे, हुनखे शायदि हिनखे गवर्नमेंट तरफ़ां मुंहिंजो सपोर्ट थी आहे। एतिरियूं नंढियूं नंढियूं काविशूं कोशिशूं असां वटि बि आहिनि मौक़ा, जेकॾहिं असां पाण वटि हिते अहिड़ी लाइब्रेरी में पंहिंजी सकाफ़त खे हुते महफ़ूज़ रखूं, असां बि करे सघूं। पर इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे असांजी बि काविश या कोशिशि रहंदी त अहिड़ा मौक़ा पंहिंजे शागिर्दनि खे ॾियूं ऐं ताकी लाइब्रेरियुनि ॾे उन्हनि खे असां बनस्बत दरगाह जे उन्हनि खे लाइब्रेरियुनि ॾे असां रुजू करायूं ऐं उन्हनि खे डिजिटलाइज़ कयूं जीअं असांजा बि नौजवान दुनिया जे ॿियनि शोबनि में अची हिते असां अॼु जेको झंडीर लाइब्रेरी में आयासीं ऐं तमामु हिकिड़ी शानदार लाइब्रेरी नंढे ॻोठ में ऐं जेका एशिया जी प्राइवेट तौर ते ॿियो नंबर लाइब्रेरी आहे। सरकारी लाइब्रेरियूं त आहिनि, इन खां तमामु घणियूं वॾियूं ऐं उहे पंहिंजे उतो इलाइक़े जे माण्हुनि शागिर्दनि ऐं ख़ासि करे जेके रिसर्च तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो थिए थो। पर हिन लाइब्रेरी में बि आयासीं त हिन जो में हिकिड़ो संगम जेके तमामु घणा किताब अंदरि मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ मज़मूननि जा। पर हुन सां गॾोगॾु हिते ॿाहिरि जेका हिन में आर्ट गैलरी ॾिसण में आई आहे, उहा बि हिन जो तमामु हिकिड़ो सुठो लुक बि पेश करे थी ऐं उहा बि हिकिड़ी ॼणो त हेरिटेज आहे। उन मां बि काफ़ी फ़ाइदो पवंदो ऐं नौजवाननि खे हिन इलाइक़े जे। ऐं मां इहो चवंदुसि त हिते हिन जंहिं दोस्त हीअ लाइब्रेरी क़ाइमु कई आहे उन असुल में पंहिंजे हिन खिते जी पंहिंजे हिन इलाइक़े जी वारसी ऐं मालिकी कई आहे, जंहिंसां हिन इलाइक़े खे जे नौजवाननि खे माण्हुनि खे उन्हनि जे अदब इल्म शऊर में इज़ाफ़ो थींदो। ऐं ईअं ई असां वटि पाण पंजाब जो जेको टूर कयोसीं ऐं काफ़ी मज़ारूं हुयूं, दरगाहूं हुयूं ऐं पर मां सम्झां थो त उन्हनि जो को एतिरो फ़ाइदो नाहे, बजाए जेकॾहिं अहिड़ियूं लाइब्रेरियूं हुजनि त इल्मु शऊर में वधीक इज़ाफ़ो थींदो। ऐं असां वटि बि जेकॾहिं माण्हू ईअं ई पंहिंजे इलाइक़नि जी पंहिंजे ॻोठ जी भली कहिड़ी बि हंध ते कहिड़े बि मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखनि ऐं उन्हनि जूं मालिकी ऐं वारसी कंदा ऐं अहिड़ा इदारा किताबखाना जोड़ींदा त असां वटि बि इल्मु अदब में शऊर में इज़ाफ़ो थींदो। पाण वटि लाड़काणे में जेकॾहिं शाहनवाज़ लाइब्रेरी आहे त उन जे करे लाड़काणो सियासी तौर ते शऊरी तौर ते सगारो आहे ॿियनि शहरनि खां। ईअं ई सभिनी शहरनि में जेकॾहिं अहिड़ा इदारा हूंदा, अहिड़ा जेकॾहिं कुतुबखाना हूंदा त उन्हनि जो तमामु घणो फ़ाइदो पवंदो, ख़ासि करे नौजवाननि खे। ऐं यकीनन हितां जे नौजवाननि खे बि तमामु घणो फ़ाइदो पहुतो हूंदो। असां वटि बि जेकॾहिं दरगाहुनि जे बजाए, होटलुनि जे बजाए ऐं ॿी सनतकारी जे बजाए अहिड़ा इदारा हूंदा त असांजे सोच में ऐं फ़िक्र में ऐं शऊर में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो। असां हिते आयासीं बजाए ॿियूं जेके शयूं ॾिठियूंसीं, पर हीअ जेके दरगाह अॼु घुमीसीं त यकीनन हे पहिरें उघाड़े बीठा आहियूं, जुतियूं ॿाहिरि लाइ आहियूं, हूअं दरगाहुनि ते जुतियूं लाहे पिया अचूं। अॼु असां हिकिड़े कुतुबखाने जे ॿाहिरियां ऐं जुतियूं लाहे ऐं पहिरें उघाड़े बीठा आहियूं कुतुबखाने में। तमामु घणो हिते असांखे हिन में मज़ो बि आयो ऐं हीअ शइ ॾिठीसीं। हिन जो तव्हां ॾेई वञे थो जो असांखे हिस ताईं वठी आयो ऐं तमामु घणो असांखे ख़ुशी थी मिले। नौजवानों के लिए पैगाम है कि आप लाइब्रेरी में आए, विज़िट करें, आपको अच्छा व्यू मिलेगा इसका। काफ़ी अच्छी लाइब्रेरी है, पाकिस्तान की बहुत ही मशहूर है।
अच्छी लाइब्रेरी विजिट करें, आके व्यू करें इसका, देखें इसको अंदर से, देखें बाहर है, क्लासी क्लास है, सब अच्छा है। मोहम्मद ज़ुबैर है, मैं इस्लामी यूनिवर्सिटी ऑफ भावलपुर का तालिब इल्म हूँ, IT का, और मैं बेसिकली भावलपुर यहाँ पे मैं खसूस सुना था कि बहुत ही खूबसूरत और मतलब बेशक की जो बड़ी लाइब्रेरी में जिनका नाम है वो लाइब्रेरी है झंडी साहब के द्वारा बनी हुई, तो इसलिए मैं यहाँ पे आया था। मैंने विजिट किया, बहुत ही खूबसूरत चीज़ें, एंटीक प्रोडक्ट वहाँ पे पड़े हुए मैंने देखा है, बहुत ही खूबसूरत, मुझे जो कि आजकल नहीं मिलते, तो वो देखें। और काफ़ी सारा जो है मैंने किताबें वगैरह हैं जो कि जो नौजवान नस्ल है हमारे, उनके लिए बहुत ही इल्म जो काविश है हमारे लिए, तो यहाँ पे आके बहुत अच्छा लगा। तो मैं रिकमेंड करना चाहूँगा जो हमारी नौजवान नस्ल है, जेन ज़ी ख़ास तौर पर, आए यहाँ पे विजिट करें और इस्तेफ़ादा हासिल करें। ॾिसो न, असां जॾहिं बि दरगाह ते वेंदा आहियूं त उते त हिकिड़ो मतिलबु मज़ार आहे, उते आयल इल्मु घटि ईंदो आहे, ऐं हीअ लाइब्रेरी आहे, हीअ लाइब्रेरी माना आयल इल्मु दोस्त माण्हू या शऊर रखंदड़ माण्हू हिते ईंदो आहे, ऐं उहो सुकून महसूसु कंदो आहे, छो जो उन सां वाबस्ता उन जी जेके बि शयूं पियूं आहिनि हिते ई मतिलबु पियूं आहिनि। मां पंहिंजे नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदुमि, या उहे जेके असांजा सिंध जा जेके आहिनि शऊर रखंदड़ आयल इल्मु, या जेके पंहिंजे सॻ पैसे जे लिहाज़ खां रखण वारा, त बाबा जेकॾहिं तव्हां अहिड़ी हिकिड़ी का बि शइ पंहिंजे इलाइक़े में लॻायो था, त तव्हां भली जेकॾहिं हिन दुनिया छॾे बि वञूं था, पर तारीख़ में तव्हां कॾहिं कोन मरंदो। तव्हांजो हिकिड़ो मिसाल हूंदो जेको तव्हांजे सदियुनि ताईं, तव्हांजे पोइ नसलनि ताईं उहो तव्हांखे यादि कयो वेंदो ऐं ॻायो वेंदो। सो मां पंहिंजे नौजवाननि खे इहो ई चवंदुसि त बजाए जो असां कंहिं दरगाह या कहिड़े मईखाने में वञण खां बहितर आहे त कंहिं शऊर वारी जॻह ते या अहिड़े क़िस्म जी लाइब्रेरी आहे जिते इल्मु मिले थो ऐं अकुल मिले थो, उते असां पंहिंजो टाइम पास कयूं ऐं उतां शऊर वठूं। लाइब्रेरी बेसिकली एक गांव में है, उन्होंने एक गांव को बेहतरीन करके मुनज़्ज़म किया हुआ है, जो बैर गलियाँ देखी गाँव की, फिर उन्होंने यहाँ पे मैनेज किया, लाइब्रेरी के साथ पार्क भी बनाया इन लोगों ने, और काफ़ी लोग यहाँ पे जस्ट पार्किंग के लिए आते हैं, बहुत से लोग फ़ौरन भी इधर आते हैं मुताला करने के लिए, और हम जो हमारे लोग करीबी हैं इनको भी चाहिए कि आएँ और इससे इस्तेफ़ादा हासिल करें। और ये जनूबी एशिया की जो प्राइवेट लाइब्रेरी है उसमें से दूसरी बड़ी लाइब्रेरी है जो इन्होंने ख़ुद मैनेज की है, और इसकी माशाल्लाह देखें आप सर, विजिट भी किया आप लोगों ने कि इन्होंने किस तरह मैनेज किया हुआ है। काफ़ी अरसे से ये चुगताई लैब वाले इसको डिजिटल भी कर रहे हैं, जो हर बंदे तक ये जो पूरा मुताला है कर सके कि आप ऑनलाइन भी। अदा आसूं शायद त अहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी में हीअ लाइब्रेरी मां पहिरीं ॾिठी आहे, ऐं ॾाढी ख़ूबसूरत। ऐं जसुलाणो पंजाब जे माण्हू ऐं मेलसी तालुको तहसील जो इहो ॻोठ आहे, उते हिननि हेॾो सारो बंगलो जो पास वक़ुफ़ कयो आहे लाइब्रेरी जे लाइ। ऐं हिन मां अलहमदिल्ला हीअ त लखनि जे तइदाद में किताब पिया आहिनि ऐं तमामु पुराणा, हाणे हीअ ॾिसण वटूं बि आहे ऐं ॾिठीसीं बि, अलहमदिल्ला ॾाढो मज़ो आयो असां। जनूबी एशिया की सबसे बड़ी मानी तानी हुई ये लाइब्रेरी है, इससे बहुत सारे लोग मुस्तफ़ीद होते हैं। बहुत सारे लोग जो अपना थीसिस मुकम्मल करने के लिए अधूरा थीसिस यहाँ लेकर आते हैं, तो उनको अपना एक थीसिस कंप्लीट करने का मौका मिल जाता है। यहाँ पे तारीख़ के बहुत सारे अदवार जो गुजर चुके हैं उनके हवाले से आपको यहाँ मुकम्मल तौर पे एक मुतालिया मिलेगा, एक जैसे कह लें कि एक मुकम्मल आपको यहाँ पे मुतालिया मिलेगा। जो भी अगर आप यहाँ पे कोई भी चीज़ सर्च करने के लिए आते हैं, मायूस नहीं लौटते, बल्कि आपको वो मिल जाता है जो आप ढूंढने के लिए यहाँ आते हैं। और ये हमारे एक देहाती लेवल पे एक बहुत बड़ी लाइब्रेरी है। मेरे ख्याल से मैंने आज तक इतनी बड़ी लाइब्रेरी पहले कहीं भी नहीं देखी, और शायद आने वाले वक्त में भी जो तारीख़ की यहाँ पे बुक्स मौजूद हैं, तारीख़ी बुक्स, वो कहीं और नहीं मौजूद। और मेरे ख्याल से इस मोबाइल के इस दौर में, डिजिटल दौर में, हमें मुताले के लिए कुछ वक्त निकालना चाहिए जो कि हमारे लिए वो ज़्यादा बेहतर है। क्योंकि जैसे जिस्म की जो खुराक होती है वो वर्जिश होती है, वर्जिश करने से जिस्म फिट रहता है, इसी तरह मुतालिया करने से दिमाग फिट रहता है बंदे का। ये सर लाइब्रेरी 1890 में इसकी बुनियाद रखी गई थी। मलिक गुलाम मखदूम साहब ने इसकी बुनियाद रखी थी 400 मीटर से। फिर नस्ल दर नस्ल जल्दी
आज माशाल्लाह 3 लाख से ज़्यादा पैसा और 1,000 से ज़्यादा कल उसके 4,500 से ज़्यादा। तो ये कंप्यूटर प्राइज वगैरह सब पढ़ने के लिए नीचे दुकान क्लीन पे बैठ के पढ़ सकते हैं। तो रिसर्चर आते रहते हैं मुल्की भी और गैर मुल्की भी। जी बिल्कुल, अवां मौजूद हिते दोस्तनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणो त असां हूअं त ॿियनि दरगाहुनि ते वञूं था, पर हीअ जेकी इल्म जी दरगाह आहे, हीअ हेॾी वॾी लाइब्रेरी आहे, एशिया जी 2 नंबर लाइब्रेरी, जिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे किताबनि सां गॾु मुख़्तलिफ़ नुस्ख़ा ऐं वॾी ॼाण जा ख़ज़ाना हिते मौजूदु आहिनि, जिन खे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थी आहे। अहिड़ियूं लाइब्रेरियूं सिर्फ़ु हिन नंढे ॻोठ में न, पर मुल्क जे हर ज़िले में हुजणु खपनि, जंहिंसां असांजे नौजवान नस्लनि खे इल्म जी रोशनी मिलंदी ऐं ॼाण मिलंदी, उहे वधीक जेको आहे सो इल्मु फैलाए सघंदा। वरी कंहिं ॿी जॻह ते अवां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं अॼु हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान पीर खे मूंखे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।